असी सब उस्ताद जेके इन वक्त असेंबली का फौरन बाद सब गड बीठा आहियूं। असी सिंध के करप्ट तालीम मिनिस्टर जेको सिंध के प्राइमरी उस्तादन जो दुश्मन रहो है, जैंजो इहा ही रवायत रही है तो वो हमेशा गवर्नमेंट के इदारन के प्राइवेट करे। असांजा जेके सीनियर उस्ताद आहिनि, जैंजे करे अज भी सब असां हिते बीठा आहियूं, हू तमाम पढ़ियल लिखियल ऐं तमाम होशियार आहिनि। हू असेंबली फ्लोर ते भी बार बार इहो ऐलान करे थो पियो त सिंध जा सीनियर उस्ताद अंगूठे छाप आहिनि, सिंध जा सीनियर उस्ताद जाहिल आहिनि। जाहिल तूं आहीं, करप्ट तूं आहीं, अंगूठे छाप तूं आहीं। जेकॾहिं सिंध में तबाही कई आहे त हुनजो वाहिद कारण मिनिस्टर सरदार शाह आहे। सिंध जी जेका पोयनि 5 सालनि में हुन तालीम ते ख़र्च कया आहिनि पैसा, उहे तक़रीबन 1300 अरब रुपया आहिनि। तव्हां सिंध जे स्कूलनि जी हालत ॾिसंदा त समूरी सिंध में 44,000 तक़रीबन स्कूल मौजूद आहिनि। उन्हनि मां 34,000 स्कूलनि खे का बि सहूलियत न आहे, किथे वॉशरूम न आहे, किथे चौदीवारी न आहे। उस्ताद खे सवाइ पगार खां सिंध गवर्नमेंट ॾे छा थी पई। जेके भी इदारा आहिनि सभिनी खे उस्तादनि मथां मुसलत कयो वियो आहे। असीं ऑफिसर शाही, ब्यूरोक्रेसी, मिनिस्टर एजुकेशन के ॿुधाइण चाहियूं था त सिंध जा उस्ताद न करे झुकिया आहिनि, न करे झुकंदा। जेकॾहिं झुकंदे हटंदे त तूं हटंदे। असां सभु उस्ताद पाण में एके ऐं ॿधी जो मिसाल क़ाइमु कंदासीं। असांजे PTL सिंध तरफ़ां हिकिड़ी मिनिस्टर एजुकेशन ख़िलाफ़ तहरीक शुरू थी आहे, जंहिंजो पहिरियों ॾींहुं आहे। पहिरियनि 3 ॾींहंनि में कराची खां वठी कारूंजर ताईं, केटी बंदर खां वठी कशोर ताईं समूरनि स्कूलनि में सुबुह सुबुह जो एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो ऐं कारियूं पटियूं ॿधी मिनिस्टर ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वेंदी। उन खां पोइ पार्के हेडक्वार्टर में 4 तारीख़ ते असांजो वॾो एहतजाज थींदो। उन खां पोइ 9 तारीख़ ते ज़िले में एहतजाज थींदो। इहा तहरीक कराची CM हाउस ऐं धम कंदी। जेतिरे ताईं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हिन करप्ट मिनिस्टर खे नथी हटाए त असांजो एहतजाज जारी ऐं सारी रहंदो। असीं हाणे एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। उन खां अॻु में मूं गुज़ारिश कंदुसि मोहतरम सईद अहमद चाकर साहिब खे त हू कुझु ख़्यालनि जो इज़हार कनि। कुता उथी जा मिटन कजे एतिरी सुल्तानी सुहाग ॾोढो कंदे न मिलंदो। तो दोस्तों, PTL मर्कज़ तरफ़ां अॼु जी ऐलानियल तहरीक शुरू थी चुकी आहे, जंहिंमें अॼु कारा झंडा स्कूलनि में ऐं कारियूं पटियूं ॿधियूं वेंदियूं। गॾोगॾु तालीम जो सिलसिलो बि जारी रखंदासीं। तालीम कभी डिस्टर्ब कोन कंदासीं। असांजा उस्ताद सीनियर हुजनि या जूनियर हुजनि, सभु उस्ताद आहियूं ऐं पढ़ाईंदासीं। हिन मिनिस्टर ख़िलाफ़ असां तहरीक ॻाल्हाईंदासीं। जेके हिन बुथा लफ़्ज़ ठॻीअ जो था, स्टेज जो अदाकार, तालीम बचायो, तालीम बचायो, ठॻीअ जो था, ठॻीअ जो था, करप्शन जो बादशाह, करप्शन जो बादशाह। प्राइमरी स्कूलनि खे सहूलियतूं ॾियो, प्राइमरी स्कूलनि खे, प्राइमरी स्कूलनि खे तालीम बचायो, तालीम बचायो। करप्शन जो बादशाह, करप्शन जो बादशाह।